एक सरकार वडी असा जो कम किथे पतो हुजे वडो को बदतमीज बांकड़ी आई मुखे वरी चई तो सरकार वडी माईअ जो लकब थोड़े बदतमीज। अरे ये तो के कई हक ॾिनो आहे जो वती तो असांजी जिन्स मटाईंदो। के ना रस्ता ॻाल्हि के थोरो सम्झंदा घटि हुजो चाचे जो मतबल इहो न हुजे। हा साईं मां तव्हांखे चरियो थो लॻां पागल थो लॻां ईअं न। बिल्कुलु ईअं रेस ही तो तोखे सभु बेकार था सम्झनि। कमदार मूंखे ख़बर आहे मां को ॿाल थोरो आहियां तूं ॻाल्हि में लूणु मिर्च घटि विझ। के ॻाल्हि हुजे या भाॼी हुजे जो हुन में लूणु मिर्च विझंदो हुजे अच्छा चओ त अच्छा चट हुजो पर तव्हां त असांजा बि पीउ हुजो। तव्हांजो पीउ माना रेस बागड़ी आहे। ॻाल्हियुनि में रेस खे ज़लील सुठो था कयो। एक कमदार शैतानगिरी वारो कम न कंदो हुज एक लच्छू जी ॻाल्हि जो ग़लति मतिलब न कंदो हुज एक तूं असांखे रेस खे पाण में विढ़ाईंदो हुजी। तव्हां एॾा मोतबर हो जो मूंसां विढ़ंदो। कमदार लठ त ॾे। ॿियो ख़बर ॾे मज़ो आयो। रेस इहा लठ त मूंखां खसी वरी मूंखे ठोकियई। अरे तोखे आहियां में छा मां को अंधो आहियां छा। कमदार लठ खे चेक कयमि ॾिसां धकु अथसि त भागड़ियुनि खे वठां। कर वॾा चाचो थोरो अधु मगज़ी हुजे हिन जी ॻाल्हि दिलि में न कंदो हुजे। हिकु चाचा तूं बि थोरो सोची सम्झी ॻाल्हाईंदो हुजे न रे छा। हिकु मूंखे कहिड़ी ख़बर हुजे त हिननि जो कमु लथल हुजे हिननि जो मगज़ चपा ख़ाली हुजे। सुठो आहे जो असांजो दिमाग़ ख़ाली आहे ऐं तव्हांजे दिमाग़ में गंद भरियल आहे। बेशक बाबा बेशक। कमदार कारो अथई मुंहुं अड़े अञा डालाकू रहियल हो हरू भरू तो विच में ॻाल्हाई। तूं वीचारे खे ॻाल्हाइण ई न ॾींदो हुजी रुगो तूं हऊ हऊ कंदो हुजी। इन जे करे त कमदार अध में टपो ॾींदो हुजे। करे वॾा तूं बि थोरो त घटि ॻाल्हाईंदो हुजो हुनखे बि वारो ॾींदो हुजो रुगो तूं ॻाल्हाईंदो हुजी। हूअ बि चवंदा हुजनि त थोरो ॻाल्हाइण भलो हूंदो हुजे। एक मोतार तोखे घणी ॻाल्हाइण में भला कहिड़ो फ़ाइदो मिलंदो हुजे। याने हाणे मुंहिंजो ॻाल्हाइण तोखे भौंक थी लॻे या सची कर त हींग तोखे कोन थी लॻे। के कमदार हींग वारी ॻाल्हि मां बि मञींदो हुजां छो जो रेस जी मूं वटि इज़त हुजे। के भोग मतबल रेस को कुतो हुजे छा हींग पोइ बि सही त हुजे न। बागड़ी घणो छाणो न थी गॾो हिंगदो आहे ऐं तूं मूंखे गॾो ठाहिण जी तो कोशिशि करीं। ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत हुजे असां थोरा अणपढ़ियल हुजूं न इन जे करे ग़लती थी वई हुजे। मतलब त तूं अणपढ़ियो आहे असांजी बेइज़ती कंदे। हाणे इहो ॿुधायो ॾे आया कीअं आहियो को ख़ासि कमु आहे या रेस वॾा कृष्ण जी का ख़बरचार वठण आया हुजो। करे छा ॾाढा परेशान हुजूं। चाचो में वो राति ॾींहुं रोई रोई छप्पा मेणबती थी वियो हुजे। हा साईं अॻ में कहिड़ियूं मल्हां विढ़ंदो हो सभु कारो मुंहुं अथसि बाक़ी छोरी जी ॻोल्हा जारी आहे। केड़ी सोच में वेठो आहीं मुंह त माक जमी पई थई। शरीफा हूंदी का दुनियादारी वारी सोच ॾिसे कोन थी त इहो भागड़ियुनि वारो मसइलो हली कोन थो थिए। नथो हल थिए त तुंहिंजो छा वञे तुंहिंजो को भला ठीकु आहे छा। घणो सोचींदे त दिमाग़ ते असर पवंदी। हूअं बि दिमाग़ तो वटि थोरो बचो आहे उन जे बि पोयां पियो आहीं। अरे हाणे माठ कर त ॾियां न जूतो क्यारी वारो मूं वटि दिमाग़ थोरो बचो आहे हिन जो साईं बाक़ी एॾो दिमाग़ आहे अकुलारो आहे। तूं हिन चरीअ जे चवण ते पंहिंजो ब्लड प्रेशर छो थो वधाईं। सॼे ॻोठ खे ख़बर आहे त हीउ चरियो आहे ऐं तूं वेठो हिन सां बहस करीं। छा थो साबित करणु चाहीं त मां हिन जो पीउ आहियां। बसि बदकिस्मतीअ सां। बाक़ी शरीफा हिकिड़ी ॻाल्हि चवां माण्हू अहिड़ी औलाद खां को बुलटारी कुतो धारे न उहो भलो आहे। न भौंके त कुतो बि आहे पर
हिन जहिड़ी ॻाढ़ी न हणिया हल शाबस अथसि थकिजे ई कोन थो अलाए पोइ मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त रोज़ वात खे गिरीस थो कराए अलाए छा सम्झ में ॻाल्हि नथी अचे बाबा कावड़ न कर मां खे ॾिस ऐं पाण खे ॾिस माशाल्लाह हवाल करण जी तव्हांजी PhD थियल अथव मां बि आख़िर तव्हां ॿिन्हिनि जो पुटु आहियां तव्हां ते ई वेंदुमि न माने असीं ॿई ॼारीअ खोरयूं त छिप पवई तूं वरी असांखे पाण जहिड़ो थो सम्झी मुंहुं फाटल फूकणा तव्हां ॿई माउ पुट हिक ॿिए जे मुक़ाबले जा आहियो हेॾे रुगो वात हणण खां सवाइ ॿियो को कमकार अथव थाणे ते वञो त सिपाही कंध में पिया आहिनि हिते अचो त तव्हां ॿई कोन था मुड़ो अलाह साईं मां कहिड़ो ॾोह कयो आहे अहिड़ो जो अहिड़ियूं सज़ाऊं थियूं मिलनि जो की ख़तम ई कोन थियूं थियनि बाबा पंहिंजे ऐं अम्मा जे विच में हू मासूम जो नालो न खण तूं वरी मासूम आहीं न न तूं मासूम न तूं मशहूर आहीं सो बि चरियो बाक़ी पिण हिकु तरह को ॻाल्हाइण जो मौक़ो मिले वेठो हरू भरू जी यख हणंदो न न मां हरू भरू जी यखी कोन थो हणां मां तव्हांखे हक़ीक़त थो ॿुधायां हक़ीक़त त तव्हां माण्हू न आहियो मुसीबतूं आहियो मुसीबतूं जे मुसीबत हुजी आहे त हिन महिल ताईं तोखे मारे कोन छॾियूं आहे अबल पोइ हींअर मां कहिड़ो जीअरो आहियां अबा हा मरण जहिड़ो त करे छॾियो अथव अबा ज़िंदगी गुज़री वई पर कॾहिं बि का कम जी ॻाल्हि न कयव बाक़ी फज़ूल ॻाढ़ी हणी हुजेव न हा त पोइ का कसर छॾियो ई कोन था हाँ जे असां तुंहिंजे मथां ॿार आहियूं त पोइ असीं त वेही छा था कयूं उथ छोकिरा उथ त हलूं अंदरि ही वेठो हुजे हिते अरे अरे शुकुर ठीकु आहे जेका झोली आहे मालिक क़बूल कजाए शुक्राना तुंहिंजा वॾा शुक्र हाय रे हाय हाणे घर पंहिंजे में लॻे थो त मां घर में वेठो आहियां अलाह सुकून अची वियो हलो ओ झिरकी हलो तूं गोड़ न कर हे बि वयूं हाय खुले आसमान में वणनि टणनि जे हेठूं रब अहिड़ी ज़िंदगी ॾे न बसि भाॼाई तावीज़ त ॾिना उहे खीर सां बि पी छॾिया पर हिन महिल ताईं छोकिरी त छा पर कंहिं कुते बि कूक न आहे कई हाणे मुंहिंजो रिश्तो कीअं थींदो घर वेठे त वरे लंघी वेंदा मूंखे ॻाढ़े पीर सां वञी पाण तफ़सील सां ॻाल्हाइणो पवंदो न त हिते सॼी उमिरि वेठे घर में वेही तबलो वॼाईंदुसि पोइ त साईं राग बि पाण खे चवणो पवंदो ऐं नचणो वरी पाण खे पवंदो पोइ त वेही पाण खे ताड़ियूं वॼाइणियूं पवंदियूं माञा त कम सभई हड़े हिकु जहिड़ा हूंदा बाबा भला ॾियो हवाल दुकान कीअं पियो हले या अञा साॻा पेर अथसि जीअ तुंहिंजो बि अजीब सुवाल दुकान कीअं हलंदो दुकान खे कहिड़ा पेर आहिनि जे पेर हुजनि सां त मां शहर रोटी वञा था दुकान खे ऐं वठी वञी कंहिं सुठी जॻह ते रखां था उते आहे दुकान हलण वारियूं ॻाल्हियूं तोसां कंहिं मज़ाक कई आहे बाबा मज़ाक त तूं पियो करीं सो बि उबतो जवाब ॾेई मूं वारी ॻाल्हि जो त सॼो मक़सदु ई तो मटाए छॾियो मक़सदु वरी कहिड़ो मूं मटायो आहे हा तो ॻाल्हि हिकु ई त दुकान हले थो छो दुकान खे पेर आहिनि ई कोन त काॾो हलंदो दुकान उते ई उते आहे हीअ तूं मूंखे छॾ तूं कंहिं ॿिए कंहिंखां पुछा करे ॾिस त माण्हू खिलंदई अजायो पर तुंहिंजो सुवाल बि त अजीब आहे बाबा हिन में तुंहिंजो को बि ॾोह कोन्हे हूअं बि न निभागे बुंडेल सां सॼो ॾींहुं दुकान ते वेठो आहे न हुन सां गॾु वेही वेही तुंहिंजो दिमाग़ बि उन ई कमु थो करे मां ॻाल्हि कयां थी त दुकान ते सामान खपे थो या न तव्हां वरी पेर कोन अथसि हलंदो कीअं बाज़ार वठी वञा असां अलाए छा मां छा पिया जवाबु ॾियो ईअं ॿुधाए न धीअ मां वरी सम्झमि त हाणे मां बेवकूफ़ वारियूं ॻाल्हियूं थो कयां रुगो हाणे तुंहिंजो मतिलबु छा आहे भला मां असुलो कोठी बेवकूफ़ आहियां छा न न पर कहिड़ी कहिड़ी महिल दिमाग़ अॻिते पोइ थी वेंदो आहे बाबा दिमाग़ अथई या दिमाग़ में को रक्शो बीहारियो अथई जेको अॻिते पोइते पियो थिए छोरी पलांदू थी करे छा ओहो मुंहिंजो मतिलबु त तो वारो दिमाग़ बि मूं वारे दिमाग़ जे जाइ ते अची पहुतो आहे छा मिड़ई मज़ाक थी कयां बाबा बाक़ी तो वारे दिमाग़ खां न अलाह बचाए हरू भरू जा वतां पनाह मेड़ींदी रब को ढकींदो छोरी मूंखे सफ़ा चरियो सम्झी वेठी आहे
वाह माई वाह, असुरी मूंखे जल्दीअ में पननि भेण ताईं पहुचाए छॾी। शाबाश हुजे अम्मा, शाबाश हुजे। बाबा जी ग़लती कई अथमि त खणी मूंखे माफ़ कयो। ठीकु आहे, हाणे ठीकु आहे धीअ, ठीकु आहे। हाणे मां वञा थो दुकान ते, हुते बुंडेल हणंदो हूंदो ग्राहकनि खे चक, आहे त चरियो न। हक माता तिन खे ख़ुशख़बरी ॾींदो हुजां। रछू भंग पीती थई आहे, चरियो धातुरो पीतो अथई। अरे मां त ईअं मिड़ी ॻाल्हि कई न, मूंखे कहिड़ी ख़बर त किरचनी लभंदी या न लभंदी। न न मुंहिंजे हथ में आहे छा? अरे बाबा असां कोशिशि कंदासीं, बाक़ी अलाह जे हथ में आहे। हाय 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 हाय, ए तो तल वञो उॾामे मुंहिंजे यार जे दर ते, ओ तो तल वञो उॾामे मुंहिंजे महबूब जे दर ते। अलाए रुठला अलाए परचला पिरी को त ख़बर ॾे। हाय हाय हाय, तो तल तूं वञ ओ मुंहिंजे पिरीअ जे दर ते। बाबल तो तल कीअं तुंहिंजे महबूब जे दर ते वञे? हिकु त हुनजे घर खे डर ई लॻल न आहे, इहो वरी तुम्हारे महबूब जो घर ई अलाए किथे आहे साईं। ऐं ॿुध त इहो भला बेटाइमो कलाम छो थो ॻाई? हा ओ मीरल, अरे यार तो अरे सेठ जो दिमाग़ सफ़ा ख़ुश्क थी वियो आहे। बसि ख़ुदा जी कुदरत आहे जो हेड़े मुंहुं ऐं हेड़े वात मां हींगण जी जाइ ते कलाम था निकिरनि, न त हेड़े मुंहं ते त अहिड़ो कलाम टे आहे। अरे तूं माठ कर, तूं मुंहिंजी मोहबत जो कातिल आहीं। दिलि त चवे थी तोखे ॻीची खां वठी घुटो ॾेई मारे छॾियां। घुटो घुटे ॾियण लाइ तूं जंहिं आङुर में साहु आहे उहो ई कोन थी। अरे तुंहिंजे सॼे जिस्म में साह जी ज़री भरियल आहे, वरी साहु किथां ईंदुई? थुरी वे त ॼाए न फूक। वरी आङुरनि में साह किथां ईंदुई? आङुरियूं ॾिठियूं थी पाण जूं, ॼणो स्कूल में ॿार जूं पेंसिलां बनी पियूं। तंहिं करे ॻाल्हि उहा करे जंहिंमें को वज़न हुजे, सम्झे? सेठ जो पंहिंजो ई वज़न अधु किलो आहे त वरी सेठ जी ॻाल्हि में वज़न काॾो हूंदो? हा अरे इते भला को ज़रूरी हो छा तुंहिंजो ॻाल्हाइणु? अरे जेकॾहिं वाठ घणी करी आहे त मौत त कोन अचाई आहे निभागा। सेठ अबा आहे त सभु अलाह जे हथ में, बाक़ी हिन टाइम तुंहिंजी उमिरि सफ़ा ईअं मरण ते आहे बा, वञे छो नथो। बाक़ी जेकॾहिं ॾिठो वञे न त तुंहिंजी उमिरि मरण जे लाइ सफ़ा परफेक्ट आहे, 100%। छो त माशाल्लाह तूं सभु कुझु ॾिठियूं वेठो आहीं, बसि रुॻो छड़ो मौत रहियल थी, मौत। सभु अलाह कंदो, अलाह कंदो त देरि ई न थींदी। हा रब साईं खे पारां था त जल्दी हलाए तोखे ऐं हिन ज़मीन तां इहो किनो बोझ लाहे। हा लाहे। अरे तव्हां ॿई छो नथा मरो? मां त कृष्णी जो घोट थियण वारो आहियां, सदको वञांसि न अथऊं। तव्हां छॾो छॾो हिन इहा साड़ में निभागो। मुंहिंजी एतिरी उमिरि कोन्हे जो तव्हां ॻाल्हि था कयो। रुगो टिकड़ त ॿ चारि वार खणी हेॾे होॾे थिया आहिनि, बाक़ी ॾिसो अञा बि मां VIP लॻो पियो आहे न। आई एम हैप्पी हैप्पी छोरा। न न, तुंहिंजी उमिरि त सफ़ा नंढी आहे, हाणे उहे तुंहिंजा ॾंद ॿीहर ॼमंदा, ॿीहर। मां त सम्झां थो शैतान ऐं तुंहिंजी छठी गॾु थी हुई, ॿई ॿाहिरि था लॻो। वाह वाह वाह, तूं वरी पाण खे अञा नंढो थो सम्झी? शैतान जो त साईं नालो हरूभरू बदनाम आहे, बाक़ी त सॼो कमु भाण सां अजायो थो करे। जाला न भई। अरे ही ॻाल्हि त ॿुधायो, मां छाजो शैतान जो जाड़ो भाउ आहियां? जेकॾहिं जाड़ो भाउ नाहींसि त मासात या सौट पक सां हूंदे, छो त शैतान जूं सभु ख़ूबियूं तो में आहिनि, व्याज खाइणु, हराम खाइणु वग़ैरह वग़ैरह। अरे बसि हाणे बसि, मथो न खा। असांखे पंहिंजे पिरनि जी अची लॻी आहे, तूं वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। हा तो साड़े निभागा।
विस साईं केड़ा हाल हवाल थई जमादार साहब भी त खुश आहे न भला जे न बि ख़ुशि हुजे तूं कहिड़ो बाबे खे पढ़ाए ख़ुशि कंदे अहिड़े घर में सॼो ॾींहुं माणे थी वेठी जुठ करेसि अञा पिणे खे पढ़ने जी ख्वाहिश हूंदी छा बाबे जो त रोज़ जो कमु आहे पर घटि पिणे सां बि कोन थी थिए साईं ॾींहुं राति घर में रिंगट थो हले मूंखे ख़बर न आहे छा भला यार भौगन में सफ़ा चिड़ी पई हूं त मिड़े मज़ाक कई मां छाजी मज़ाक मुंहिंजी का तोसां हुजत आहे ॿियो त तूं बि फॾाई पिणे बि फॾाई बसि रब पंहिंजी पनाह में रखे वाकई अॾाई हुआसीं हाणे वेझड़ में भला असांजो को फॾो ॿुधो थी छा या वरी का नई ॻाल्हि मुहाड़ हींअर कंहिंसां फॾो कयो त माण्हू मोचड़ा ठोकनि उहो अॻे वारो दौर हुयो हाणे माण्हुनि में बर्दाश्त कोन्हे असां मिड़ई सादगी अख़्तियार कई आहे न त कंधार त चोटीअ जा हूं असां को कंहिंखां ड्रिजूं था छा ॾिजणो साईं पवंदव माण्हू अखि खाई घुमंदा था वतन ॻाल्हि ॿुधण खां पहिरियां ई मोचड़ो लाइ शुरू था थी वञनि असां हूं मोतबर माण्हू असांखे भला एतिरो वयल सम्झो अथई छा अहिड़ो छो आहियां सच थो चवां तॾहिं चरियो आहियां मां सॼे ॻोठ खां सियाणो आहियां तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो मामा अली गोर ॻाल्हि कंदो आहे त हूअं बि चरियो माण्हू सभिनी खां पाण खे सियाणो सम्झंदो आहे भली खणी उहो केॾो बि ग़लति छो न हुजे पर पुट माण्हू त हुन चरे खे चरियो ई चवंदा न शाबाश अथई जो एतिरी फज़ूल ॾियारी थो हणी तव्हां पीउ पुटनि खे हूंदियूं आहिनि फज़ूल ॻाल्हियूं माफ़ कजांइ पाण वटि एतिरो टाइम कोन्हे हा साईं हिन महिल तूं वञी ड्यूटीअ ते चढ़ंदे ईअं न वांदे जो वांदो आहीं सॼो ॾींहुं वती थो ॻोठ में चकर कटींदो अलाह खणी जान छॾ मूंखां वधीक चरियो त तूं आहीं जो मूंसां बि बहस थो करीं ॻाल्हि सही करे वियो चरियो साईं बाक़ी चरे सां बहस करण मां कहिड़ो फ़ाइदो हल दिल पर वरी ॾिसूं कंहिं ॿिए खे कदमदार साहब अच्छा जो अच्छा अच्छा दो हीर न कुछ बोलीदा हुजन जाना बोलीदा लच्छू ये माण्हू इन माण्हू मिठू ना इन जो बोलीदा जो ने के चऊं मिठू पुत्र बोलदा पुत्र मिठू पुत्र कदमदार साहब तू मुझो मतबल न समझे कृष्णी जे बारे में कुछ बुधाइंदा हुजन जाना कच्छा जे घर में जन फोतगी थी वई हुते फोतगी आई साचो में वो गुजारियो जा तोबा तोबा तो ये धक ॾाढा ॾुखिया बाबा ये धक कच्चा चो में वो कोन गुजारे में हुजे मुंह में छाल न हुजे कुछ गाल के भी समझ न हुजे ना अरे तुझी गाल करणी एड़ी आ न मां छा कयां तोके पांजी समझई कोने त मां के समझां कम जू छब गाल छडी दो हुजे पर आई हो बुधाई दो हुजे किरछनी लबंदी हुजे जा न लबंदी हुजे अरे मुझे घर वेठिया हलता के मटी दे कपो तवारो करना परेशान छो कंदो हुजे तू जे घर में हुजे तो टेंशन ही न हुजे ना कमाता ते न वेखे खुशखबरी दी दो हुजा रचू भंग पीती थई आ चरियो धातु रोपी तो थई अरे मां त ये मेरी गाल कही न मुके केड़ी खबर त किरचनी लबंदी या न लबंदी न मुझे हथ में आछा अरे बाबा असा कोशिश कंदासी बाकी अल्लाह जे हथ में कमा वरी हरू भरू खुश थींदो हुजे तुझी त अॻे ई ख़बर हुजे मूंखे त तूं कमज़ोर हुजे मूंखे त मुश्किल लॻंदो हुजे को तोखे कृष्णी लभंदी हुजे तूं मूं वांगुरु मोगो मटर हुजी अॼु भला ताश खेॾंदा हुजूं ॿई तोखे शौक़ु हुजे अरे माठ कर मुकराणी मणको न भञी विझाए मां को तो वांगुरु जुआरी आहियां छा नाराज़ न थींदो हुजे साहब मां त मिरी सलाह कंदो हुजां अरे ॻाल्हि त ॿुध कहिड़ी तूं मानी थो कहे जो मूंखे सलाह थो करे हा ॿीहर अहिड़ी सलाह कई त लाकब में हूंदे जमादार साहब माफ़ी मिलंदी हुजे इजाज़त ॾींदा हुजो त असां रोज़ी थी कंदा हुजूं कर हाणे कर हल हिते बीहंदे त रहंदो मथो खाईंदे हल सॼे घोट खे ख़बर आहे त कृष्णी मेवे जी न्याणी आहे तूं वरी वेठी माखो थी पछा करे मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हरगिज़ कोन हुयो जेको तूं सम्झी थो मूं बि चरी कृष्ण जो एहसास कयो पर तो ॻाल्हि जो हणी हंधि कयो वारो कयो पाण में बहस अम्मा वाह जो कम थी करी तू बाबे के ॻाल्हियुनि में सिड़ाए त मां मानी खाई वठां हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा हड़
पुट गुलाब आहे को आसरो रईस रांबूटे खान में या न? कहिड़ो आसरो कबो चाचा, रईस रांबूटो आहे पको माण्हू, किथे तो उधारा ॾोकड़ ॾे, पर जेकॾहिं उहो ॾे बि सही त इहो जेको कमदार आहे न, इहो कोन ॾियण ॾींदुसि। मां कयां शहज़ादे जी ॻाल्हि, तूं वरी करे ॾोकड़नि जी ॻाल्हि, शाबाश हुजई। मूंखे कहिड़ी ख़बर, मूंखे हुई कुझु ॾोकड़नि जी ज़रूरत, मुंहिंजो ध्यानु उन तरफ़ हो चाचा। मूं सम्झो मतिलबु इहा ॻाल्हि कंदो हुजे। तूं वाहिदो माण्हू आहीं जंहिंखे हर वक़्तु ॾोकड़नि जी ज़रूरत हूंदी आहे। भाउ जी त ॻणती अथई कोन, रुगो पैसनि जी ॻणती अथई। और चाचा माफ़ बि कजांइ, घर में वेही हवाल कटण सवला आहिनि, बाक़ी ॿाहिरि न ॾोकड़नि खां सवाइ कुझु बि कोन थो थी चाचा। वबा अॼु जे दौर में हर शइ पैसो आहे, रुगो पैसो। हल दौर त हुयो असांजो, जो माण्हू ॾोकड़ माल ढोर ढगा काहे असांखे ॾींदा हुया ऐं चवंदा हा त भला अञा कुझु खपई। हिकिड़े चकर मां दोस्त खां 50 ढोर काहे आयोसि। असां त कॾहिं तव्हांजे दर ते कुती बि नाहे ॾिठी, इहे 50 ढोर वञे कहिड़े दौर में आहे चाचा? मूं न जॾहिं ढोर खपाया 50 जो 50 हुई, उन सां गॾु कुती बि खपाए छॾियमि। माल खां सवाइ कुती धारे भला माण्हू छा करे? कूड़ जी बि का अंदर में फैक्ट्री फिट थियल अथई सही, कुती खे बि कोन थो बख़्शी, उन ते बि कूड़ थो हणी। आहे सी वॾो कहारी कूड़ो, माण्हू तोखे डेंगलो ख़ैरात में बि न ॾियनि, तूं वई सी 50 में हूं काहे ईअं? गुलाब पुट, मां हाणे जी ॻाल्हि न 50 साल पुराणे दौर जी ॻाल्हि थो करियां। अब दौर कहिड़ो बि हुजे, माण्हुनि खे सुञाण उन महिल जी हुई त सुरीलो कहिड़ो आहे ऐं हवाली कहिड़ो आहे। अबा तूं जेको हिन पीरी में माण्हुनि खे बेज़ार कई वेठो आहे, जवानी में त तोखे केरु पंहिंजी औताक ते चवण बि न छॾींदो हूंदो। तोखे जेको चवणो आहे चओ, पर जे उन्हीअ दौर में हुजे हा त बाक़ाइदे मञी हा। बस मूं मञियो अबा, तूं रुगो घड़ी खनि माठ कर त को ज़हन कमु करे यार, रुगो छड़ा 10 मिंट ॻाल्हाइण बंदि कर त लख कुर्ब थींदा तुंहिंजा। कोन थो ॻाल्हायां, वञी पंहिंजो कारो मोह करे। मूं जलेबीअ सां मींहं जो नातो त ॻंढियो आहे, पर ख़बर कीअं पवे मूंसां बि प्यार करे थी या दिलि पिछोड़ी थी करे। इहा ख़बर लहण लाइ मूंखे बि जलेबीअ जी जांच पड़ताल करणी पवंदी ऐं उन कम लाइ कंहिं शैतान खोड़ माण्हू खे कमु इहो सौंपणो पवंदो। कीअं थो खाए ॼण मां जो कंदाणो थो खाए। तुंहिंजो कंदाणो कम जी दुकान, कमाइण खां बर्रो, खाइण खां खरो। एतिरा ॾींहं थिया आहिनि, अञा छोरी कान वापसि आई आहे। तोखे भला तुंहिंजी सिर जी लॻी आहे, जॾहिं मोटणी हूंदी त मोटंदी। रोज़ रोज़ वेठी उहे ई ॻाल्हियूं थी करी, ॿियो भला को घर में कमकार कोन थी। वञ थांव धो, बुहारी ॾे, वरी को पेटी खे हथ हण, को सेफ खे साफ़ करे, कपिड़ा इस्त्री कर मोजा। बुआ हू बि कंहिंजी न्याणी आहे। मेवे जी न्याणी आहे, मेवे जी। इहा बि ख़बर कोन अथई छा? सॼे घोट खे ख़बर आहे त कृष्णी मेवे जी न्याणी आहे, तूं वरी वेठी माको थी पठा करे। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हरगिज़ कोन हुयो जेको तूं सम्झी थो। मूं बि चरी कृष्ण जो एहसासु कयो, पर तो ॻाल्हि जो हणी हंधि कयो। वारो कयो पाण में बहस। अम्मा वाह जो कमु थी करी, तूं बाबे खे ॻाल्हियुनि में सिड़ाए त मां मानी खाई वठां। खाइण त केतिरो हिर्स थी, एतिरो कोन न। बाक़ी मानी खाइण जे लाइ मुड़सु माण्हू आहीं। अरे शर्म कर लूसी, शर्म कर। तुंहिंजी उमिरि जा छोकिरा सॼो घर खई वेठा आहिनि ऐं तुंहिंजो लोड अॼु ताईं मुंहिंजे मथां आहे। अहिड़ी ज़िंदगी खां पोइ कारो पथर छो नथो खाईं भागा? या त हिकिड़ो माण्हू रख 200-300 ते, जेको सुबुह शाम थुक पुजो करे। मां त थकिजी पियो तोखे पुजा ॾेई ॾेई। माना त मुंहिंजे बचड़े खे मानी खाइण कोन ईंदे। ए बचड़ो न, पुछड़ो आहे पुछड़ो। हिन लूसी खे थुक लानत जी परवाह ई न आहे। बाबा मानी त नाहे ॻाल्हाए पोइ, न त मानी शैतान खणी वेंदा आहिनि। गॾु वेठो त खाईं थो, अञा छा खणंदे? तुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजो पुटु शैतान आहे।
छोकिरे खे मानी खां थुप कोन थो ॾी हणंदसि नज़र हलाए छा ठहियो ठहियो हाणे ॾंद न पटे कोन थी नज़र लॻे तुंहिंजे हिन फाटल जोराबे जहिड़े पुट खे ॾिसे थी अखियूं पटे ॾिस का गणती अथसि ईअं थो खाए राति में ॼण क्रेन मिशन वारा चंपा थो लाहे बाबा मानी मां ढाव ते खाईंदुसि ऐं सभु खाईंदुसि तूं भली पियो मथो हण ऐं ॿी ॻाल्हि त मां गणती छो कयां तूं जो जीअरो वेठो ही बाक़ी जे मरी वए त पोइ सोचबो है सत को वॼाई बुछड़ी पुट जी ॻाल्हि ते केॾो त ख़ुशि थी थिए सो बि मुंहिंजी मरण वारी ॻाल्हि ते हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए भला कंदीअ छा हिन पिछाड़ीअ में ॿी शादी तुंहिंजे चेहरे जी मुस्कुराहट मूंखे ॿुधाए थी हाणे मठ कर ताप थो करी ही अकुल जी ॻाल्हि कंदो कर ही मुंहिंजी शादी जी उमिरि आहे हा मूंसां घणा भोग न कंदो कर मां चिड़ी पवंदी सही वागू मुहांडा वाह किरड़ी वाह चिड़ी पवंदी मना घर छॾींदव न अलाह पार पटेव निकिरो मुंहिंजे घर में त को सुकून कयां लेदर घर कोन थी छॾियां छा कंदे घर तॾहिं छॾींदासीं जॾहिं तुंहिंजो लाश हितां निकिरंदो मुर्दे न ये टाको